हर साल इस्लामी महीने जे जमादिल सानीअ जे पहिरीं जुमेरात ते टंडो गुलाम अली में क़ाइम बुज़ुर्ग वलीअ जी दरगाह सेहड़ सवाई घोट जो हिकु रोज़ा सालियानो उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। दरगाह जे संभालींदड़ मतवली लाहौती फ़क़ीर शाहिद कोकर ऐं सैयद हसनैन शाह रिज़वी तलार, सैयद इमदाद अली शाह लकियारी ॾेई ऐं फ़ौजी फरीद सपियो टंडोजाम ऐं सवें मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सां गॾिजी दरगाह ते धमाल वॼाए चादर चाढ़े हिकु रोज़ा उर्स मुबारक मेले जो इफ़्तिताह कयो। हिकु रोज़ा उर्स मुबारक जे मौक़े ते टंडो ॼाम मां आयल फ़नकारनि फ़क़ीर मोहम्मद इब्राहिम मल्हा ऐं विकियो मल्हा ऐं गुलाब लगारी जे सूफ़ी रागिन आचार फ़क़ीर गुल हसन, फ़क़ीर अली नवाज़ नागो, फ़क़ीर नज़ीर लगारी हरे सागर सूफ़ियाणा कलाम ॿुधाए मेले में आयल माण्हुनि खे झूमाए छॾियो। यादि रहे त सवाई घोट जो मेलो हिकु राति लाइ लॻायो वेंदो आहे। मेले में हर साल जीअं हिन साल बि सवें मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त हिकु रोज़ा मेले जो महिमान ख़ासि वॾेरो मीर हसन हाले पोटो, लाहौती शेरू शेख, लाहौती बशीर खटी ऐं ॿिया महिमान पिणु पहुता। आख़िर में दरगाह जे मतवली शाहिद खोखर पारां आयल सभिनी महिमान खे लंगर पिणु करायो वियो। सूफ़ियाणी महफ़िल राति देर ताईं जारी रही। साथी रिपोर्टिंग टीम नज़ाकत अली भट्टी, राजा राठौड़ ऐं बशीर अहमद खोसो सां गॾु आलमचंद लालवाणी, टंडो गुलाम अली। Hotel